रमज़ान शरीफ़ मल्हाइण जा पुरकैफ़ अंदाज़। पहिरियां हिन खे पढ़ंदा। अल्लाह पाक दुनिया में मुख़्तलिफ़ क़ौमनि ऐं नसलुनि खे मुख़्तलिफ़ रंगनि ऐं सूरतुनि में पैदा फ़रमाए करे दुनिया जे मुख़्तलिफ़ मागनि ते आबाद कयो आहे। रमज़ानुल करीम अल्लाह पाक जो महीनो आहे। रमज़ान शरीफ़ ईंदे ई माण्हुनि जी दिलियूं इबादत, तिलावत, नमाज़ ऐं रोज़े ॾांहुं माइल थी वेंदियूं आहिनि। दिलियुनि जो ही रुझान का नई ॻाल्हि नाहे, बल्कि सदियुनि खां ही मुआमलो ईअं ई आहे। अॼु बि इन जा नज़ारा पूरी दुनिया में आम आहिनि। हिन रिसाले में न सिर्फ़ गुज़िरियल सदियुनि में इबादतुनि जे हवाले सां मुसलमाननि जे कुझु मामूलात जो ख़ूबसूरत बयानु आहे, बल्कि तक़रीबन 11 मुल्कनि जे मौजूदा रमज़ान जे मामूलात जो ज़िक्र बि कयो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाहिल करीम हिन रिसाले जी तयारीअ लाइ तक़रीबन 30 मुल्कनि जे आशिक़ाने रसूल खां मालूमात वठण जी कोशिश कई वई आहे। अल्लाह करीम जी तौफ़ीक़ सां ईंदड़ सालनि में बि रमज़ान शरीफ़ जे मौक़े ते 3 वधीक मुल्कनि जे आशिक़ाने रसूल जी मामूलात ज़िंदगी साॻे अंदाज़ सां बयानु करण जो सिलसिलो जारी रहंदो। अल्लाह करीम असांखे पंहिंजो प्यारो महीनो रमज़ानुल करीम ख़ैर सां नसीब फ़रमाए ऐं पोइ पंहिंजी रिज़ा मूजिबि इबादत, तिलावत, नमाज़, तरावीह ऐं नवाफ़िल जी कसरत सां इन खे गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। गॾोगॾु अल्लाह करीम जो करीम महीनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े असां खां राज़ी थी रुख़्सत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रमज़ानुल मुबारक मल्हाइण जा पुरकैफ़ अंदाज़। दुआए अत्तार। ए अल्लाह पाक, जेको बि ही रिसालो रमज़ान शरीफ़ मल्हाइण जा निराला अंदाज़ मुकमल पढ़ी या ॿुधी वठे, उन खे माह रमज़ान जी महबत सां नवाज़े करे ख़ूब नेकियूं करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं खेसि वालिदैन समेत बग़ैर हिसाब जे जन्नतुल फ़िरदौस में दाख़िला ॾेई पंहिंजे प्यारे सभिनी खां आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी सबब मग़फ़िरत थी वई। वाक़िओ हज़रत अब्दुल्ला बिन सालिह सूफ़ी रहमतुल्लाहि अलैहि बयानु कनि था त हिकु मुहद्दिस याने हदीसूं बयानु कंदड़ आलिम साहिब खे ख़्वाब में ॾिसी पुछियो वियो, अल्लाह पाक तव्हां सां कहिड़ो मुआमलो फ़रमायो? चयाईं, मूंखे बख़्शे छॾियाईं। पुछियो वियो, कहिड़े सबब? चयाईं, पंहिंजे किताबनि में पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक लिखण जे करे। तारीख़ इब्न असाकिर 113/54 रक़म 6646। बेकार गुफ्तगू से मेरी जान छूट जाए, हर वक्त काश लब पे दुरूदो सलाम हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मिस्र में रमज़ान जे चंड ॾिसण जो रवाज। चयो वञे थो त ईअं 8वीं सदी हिजरीअ में मिस्र जे शहर अबियार में 29 शाबान ते हिकु महफ़िल थींदी हुई, जंहिंजो नालो यौमे रुकबा हो। उतां जा आशिक़ाने रसूल उन ॾींहं खे रमज़ान करीम जे चंड जो इंतज़ारु करणु चवंदा हुआ। संदन आदत हुई त शाबान जी 29 तारीख़ ते असर जी नमाज़ खां पोइ शहर जा मुख़्तलिफ़ उलमाए कराम ऐं मुअज़्ज़िज़ माण्हू क़ाज़ीअ जे घर गॾु थींदा। दरवाज़े ते इमामो शरीफ़ ॿधल हिकु शख़्स आवाज़ लॻाइण लाइ बीठो हूंदो हो। जॾहिं शहर जो को मुअज़्ज़िज़ शख़्स ईंदो हो त हू उन जो इस्तक़बाल कंदो। क़ाज़ी ऐं मजलिस में वेठल माण्हू एतिराम में उथी बीहंदा हुआ। जॾहिं सभु गॾु थी वेंदा हुआ त क़ाज़ी ऐं सभिनी माण्हुनि सवारियुनि ते चढ़ी शहर खां ॿाहिरि हिकु बुलंद जाइ ते वेंदा, जिते रमज़ान जे चंड ॾिसण जो इंतज़ाम हूंदो हो। उन मक़ाम खे क़ालीननि सां सजायो वेंदो हो। मग़रिब जी नमाज़ खां पोइ सभु हज़रात शहर ॾांहुं वापसि मोटी ईंदा हुआ। वापसीअ ते रमज़ान जो इस्तक़बाल अहिड़े शान सां थींदो हो जो उन्हनि जे अॻियां बतियूं, ॾीया ऐं फ़ानूस हूंदा हुआ ऐं दुकानदार पंहिंजे दुकाननि ते ॾीया रोशन कंदा हुआ। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आशिक़ माह रमज़ान अमीर अहल सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया लिखनि था,
ये क्यों हर तरफ शोर सल्ले अला है, नज़र चांद रमज़ान का आ गया है, खुशा माह रमज़ान फिर आ गया है, दरे रहमत एक बार फिर वाह वाह है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। रमज़ान जो चंड ऐं अमीर अहल सुन्नत जो मामूल अल्हम्दुलिल्लाह अला एहसान ही सालन खां आशिक़ माह रमज़ान अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया आशिक़ान रसूल सां गॾु 29 शाबान ते हिलाल रमज़ान जे ज़ियारत जो एतमाम फ़रमाईंदा आहिनि। अमीर अहल सुन्नत रमज़ान जी आमद ते तमामु घणो ख़ुशि नज़र ईंदा आहिनि। कुछ सालन खां हिन पुरकैफ़ महफ़िल जा मंज़र मदनी चैनल ऐं अमीर अहल सुन्नत जे फेसबुक पेज ते लाइव ॾेखारिया वेंदा आहिनि। जीअं ई चंड नज़र ईंदो आहे त अमीर अहल सुन्नत जे अखियुनि मां ख़ुशीअ जा लुड़क वहण लॻंदा आहिनि। हदीस पाक में मौजूदु नए चंड ॾिसण जी दुआ पढ़ी या पढ़ाए रोई रोई दुआ घुरंदा आहिनि ऐं आशिक़ान रसूल खे रमज़ान जी मुबारकबाद ॾींदा आहिनि। प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं चंड ॾिसंदा हुआ त हीअ दुआ पढ़ंदा हुआ, अल्लाहुम्मा अहिल्लहु अलैना बिल अमनि वल ईमान वस्सलामति वल इस्लाम रब्बी व रब्बुकल्लाह। अल मुस्तदरिक 405/5 हदीस 78-37। क़मरी याने इस्लामी महीने जे पहिरें ॿिएं ऐं टीं राति जे चंड खे हिलाल चवंदा आहिनि। इन खां बाद वारियुनि रातियुनि जे चंड खे क़मर चवंदा आहिनि। हीअ दुआ पहिरीं ॿीं ऐं टीं राति ताईं पढ़ी सघूं था। रमज़ान शरीफ़ जे चंड ॾिसण जो मसइलो। यादि रखो, 5 महीननि जो चंड ॾिसणु वाजिब किफ़ाया आहे। 1 शाबान, 2 रमज़ान, 3 शवाल, 4 ज़ुल्क़ाइदा, 5 ज़ुल्हिज। शाबान जो इन करे त जेकॾहिं रमज़ान जो चंड ॾिसण महिल ककर या ग़ुबार हुजे त शाबान जा 30 ॾींहं पूरा करे रमज़ान शुरू कजे ऐं रमज़ान जो रोज़ो रखण जे लाइ ऐं शवाल जो रोज़ो ख़तमु करण जे लाइ ऐं ज़ुल्क़ाइदा जो ज़ुल्हज जे लाइ ऐं ज़ुल्हज जो ईद जे लाइ। वाजिब किफ़ाया जो मतिलबु ही आहे त जेकॾहिं शहर जे कुझु माण्हुनि चंड ॾिसी वरितो त सभिनी तरफ़ां वाजिब अदा थी वियो, पर जेकॾहिं कंहिं बि न ॾिठो त सभई वाजिब खे छॾण जे करे गुनहगार थिया। तंहिं करे हिननि महीननि जो चंड ॾिसो, इंशा अल्लाह वाजिब किफ़ाया जो सवाब मिलंदो। आज अत्तार खूब है शादां, हाँ ज़माने में आ गया रमज़ान है, इसकी बख्शिश का होगा अब सामा, वाह क्या बात माह रमज़ान की। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सॼो महीनो नेकियुनि में गुज़ारण वारा। क़ुस मिस्र जो हिकु अज़ीम शहर आहे। उते मस्जिदूं ऐं मदरसा तमामु वॾी तादाद में आहिनि। मशहूर सयाह टूरिस्ट इब्न बतूता पंहिंजे सफ़रनामे में वॾी तादाद में लिखनि था त शहर खां ॿाहिरि शेख शहाबुद्दीन बिन अब्दुल गफ़ार रहमतुल्लाहि अलैहि जी दरगाह आहे, जिते सूफ़ियुनि जी रश रहंदी आहे। हिन शहर में हर साल रमज़ान में अहिड़ा नेक माण्हू गॾु थींदा आहिनि जेके दुनियावी मामलात खां फ़ारिग़ थी सॼो महीनो इबादत में मशगूल रहंदा आहिनि। रहिल इब्न बतूता सफ़ो 47। दावत इस्लामी ऐं सॼे रमज़ान जो एतिकाफ़। प्यारा इस्लामी भाइरो, थी सघे त ज़िंदगीअ में घटि हिकु भेरो सॼे रमज़ान मुबारक जो एतिकाफ़ ज़रूरु करणु घुरिजे। असांजे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु भेरो सॼे रमज़ान जो एतिकाफ़ बि फ़रमायो हो। बुख़ारी 671/1 हदीस 2041। सहाबी रसूल हज़रत अनस बिन मालिक रदी अल्लाह अन्हु फरमाइनि था त रमज़ान जो चंड नज़र ईंदे ई गुस्ल करे कुझु सहाबा किराम अलैहिम रिदवान एतिकाफ़ में वेंदा हुआ। अल्लाह पाक जूं करोड़े करोड़ रहमतूं नाज़िल थियनि हक़ीक़ी आशिक़ रमज़ान अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया ते, जिन कुझु साल अॻु सॼी रमज़ान मुबारक जे एतिकाफ़ जो इरादो फ़रमायो ऐं इन जी तरग़ीब ॾियारी त सवें आशिक़ाने रमज़ान दावत इस्लामी जे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना में सॼे महीने जे एतिकाफ़ लाइ गॾु थी विया। पोइ उन साल खां वठी 2026 ताईं हर साल सॼे रमज़ान जो एतिकाफ़ थी रहियो आहे
ऐं इन लाइ दावत इस्लामी जो हिकु बाक़ाइदा शोबो पिणु क़ाइमु थी चुको आहे त जीअं इबादत जे हिन महीने खे अल्लाह पाक जी पाकीज़ा घर मस्जिद में गुज़ारे अल्लाह पाक जी रिज़ा हासिल करण जूं कोशिशूं कयूं वञनि। हूअं बि एतिकाफ़ जी लुग़वी माना आहे हिकु हंधि ॼमी रहणु, मतिलबु त मुअतकिफ़ अल्लाह पाक जी अज़ीम बारगाह में उन जी इबादत लाइ संदरो ॿधी करे हिकु जॻह ते ॼमियल रहंदो आहे। संदसि इहा ई तड़प हूंदी आहे त कहिड़ी तरह बि इन जो परवरदिगार खाइंसि राज़ी थी वञे। अल्हम्दुलिल्लाहि अज़्ज़ वजल आशिक़ाने रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी जे तहत सॼी रमज़ान जे एतिकाफ़ जो सिलसिलो पाकिस्तान में घटि 29 मक़ामनि ते दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां में पिणु आहे। हिन इल्मी ऐं रूहानी माहौल में क़ुरान करीम दुरुस्त पढ़ण जो तरीक़ो, सुन्नतूं, आदाब, मुख़्तलिफ़ दुआऊं ऐं फ़र्ज़ उलूम, नमाज, वुज़ू, गुस्ल ऐं रोज़े जा वग़ैरह जा ज़रूरी अहकाम ॿुधाया ऐं सेखारिया वेंदा आहिनि। तरग़ीब ऐं शौक़ ॾियारण लाइ दावत इस्लामी जे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना कराची में आशिक़ रमज़ान अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी सोबत में एतिकाफ़ कंदड़ कुझु मुअतकिफ़ीन जा तासुरात पेश कजनि था। तव्हां बि ॿुधो ऐं सॼी रमज़ान जो एतिकाफ़ मुतलिक़ पंहिंजो ज़हन बणायो। हिकु मुअतकिफ़ जो चवणु आहे, सॼो रमज़ान मुबारक हज़ारे इस्लामी भाइर रंग, नस्ल, क़ौम ऐं ॿोलीअ जे फ़र्क़ खां मथां थी एतिकाफ़ में भाइर बणिजी वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि। दावत इस्लामी ॼण त इस्लाम जी हक़ानियत याने सचाई ॾेखारे रही आहे। हिकु मुअतकिफ़ जो कुझु हिन रीति चवणु आहे, फैज़ान मदीना अचण खां पहिरियां मूंखे ॻाल्हाइण जी तमीज़ न हुई। विढ़णु, झेड़ा करणु ऐं आवारा गर्दी करणु मुंहिंजो कमु हो। अल्हम्दुलिल्लाह मूं इहे सभु कम छॾे ॾिना आहिनि। हीअ मुंहिंजी ज़िंदगीअ जो पहिरियों एतिकाफ़ आहे ऐं ज़िंदगीअ में पहिरियों भेरो मूं मुकमल रमज़ान जा रोज़ा रखिया आहिनि। हाणे हर रमज़ान में सभु रोज़ा रखंदुसि। को चए थो त पहिरियों भेरो अहसासु थियो आहे त रमज़ान हिन तरह बि गुज़ारे सघिजे थो, त को चवे थो त ज़िंदगीअ में केतिरा ई रमज़ान आया ऐं गुज़री विया। असांखे हिते अची ख़बर पई त रमज़ान जी केतिरी अहमियत आहे। तमामु आशिक़ाने रसूल जी ख़िदमत में इल्तिजा आहे त दावत इस्लामी जे दीनी माहौल में घटि हिकु भेरो सॼे महीने जे एतिकाफ़ जी सआदत ज़रूरु हासिल करियो। प्यारे इस्लामी भाई, चले आओ तुम दीनी माहौल में कर लो तुम एतिकाफ़, खाली दामन मुरादों से भर जाओ तुम दीनी माहौल में कर लो तुम एतिकाफ़। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। शामी आशिक़ाने रमज़ान जी इफ़्तारी। दमिश्क जे माण्हुनि जी हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त उते रमज़ान में को बि माण्हू अकेलो इफ़्तार नाहे कंदो। वॾा याने मालदार माण्हू पंहिंजे साथियुनि ऐं ग़रीबनि खे गॾु इफ़्तार कराईंदा आहिनि। ताजिर हज़रात बि ईअं ई कंदा आहिनि। जॾहिं त ग़रीब ॻोठाणा हर राति हिक ॿिए जे घर या कंहिं मस्जिद में गॾु थींदा आहिनि ऐं हर शख़्स जेको कुझु आणींदो आहे सभई गॾिजी इफ़्तार कंदा आहिनि। सख़ी बुज़ुर्ग हज़रत हम्माद रहमतुल्लाह अलैह रमज़ान जी हर राति 50 माण्हुनि खे पंहिंजे दस्तरख़्वान ते घुराईंदा हुआ, जेके पाण रहमतुल्लाह अलैह सां गॾु रोज़ो इफ़्तार कंदा हुआ। ऐं जॾहिं ईद जो ॾींहुं ईंदो हो त हर हिक खे कपिड़ा ऐं 100 दिरहम इनायत फ़रमाईंदा हुआ। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन। आशिक़ाने रमज़ान आशिक़ाने रमज़ान करीम में रोज़नि सां गॾोगॾु सदक़े ऐं ख़ैरात में बि इज़ाफ़ो करणु घुरिजे, छो त हिन मुबारक महीने में नेकियुनि जो त सवाबु तमामु घणो वधी वेंदो आहे। ख़ुशि नसीबी ग़रीब रोज़ेदारनि, नादारनि ऐं सफ़ेद पोश मिटनि माइटनि वग़ैरह जी माली मदद कई वञे। तरावी ऐं ॿियनि इबादतुनि जी सूरत बणाइजे। बेशक कई आशिक़ाने रमज़ान इफ़्तार जे वक़्तु मुख़्तलिफ़ जायुनि ते इफ़्तारीअ जा स्टॉल्स लॻाईंदा आहिनि, पर घरनि में मौजूदु ग़रीब परदेदार ऐं रोज़ेदार औरतूं इन्हनि नेमतुनि मां कीअं फ़ाइदो हासिल कनि। अहिड़ी तरह उहे नाबालिग़ नंढड़ा ॿार जिन ते अञा रोज़ा फ़र्ज़ न आहिनि, उहे बि इफ़्तार जे उन्हनि रौनकुनि खे ॾिसण ऐं उन्हनि खाधनि खां महरूम रहिजी वेंदा हूंदा। जेकॾहिं असांजे दस्तरख़्वाननि ते रंगीन शरबत, जूस, उम्दा खाधनि जा ताम, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मेवा, फ्रूट ऐं ॿियूं कई नेमतूं मौजूदु आहिनि त असांखे अल्लाह पाक जो शुक्र अदा करणु घुरिजे ऐं इन शुक्राने जे तौर ते
पंहिंजे हिन पुरतकल्लुफ़ तआम याने खाधे जे बहितरीन इंतज़ाम मां पंहिंजे पाड़ेसिरियुनि सफ़ेद पोश मिटनि माइटनि ऐं मस्जिदुनि तोड़े मदरसनि में इल्म दीन पढ़ाइण वारनि लाइ बि इंतज़ाम करणु घुरिजे। मलाइकनि जे सरदार सां हथ मिलाइण जो नुस्ख़ो। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं हलाल खाधे या पाणी सां कंहिं मुसलमान खे रोज़ो इफ़्तार करायो, फ़रिश्ता रमज़ान महीने में उन लाइ इस्तग़फ़ार कंदा आहिनि ऐं जिब्राईल अलैहिस्सलाम शबे क़द्र में उन लाइ इस्तग़फ़ार कंदा आहिनि। मुअज्जम कबीर 262/6 हदीस 6162। हिक ॿी हदीस पाक में आहे, जेको रोज़ेदार खे पाणी पीआरींदो अल्लाह पाक उनखे मुंहिंजे हौज़ मां पीआरींदो, जेको जन्नत में दाख़िल थियण ताईं उञारो न थींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको हलाल कमाईअ मां रमज़ान में रोज़ो इफ़्तार कराए, रमज़ान जे समूरियुनि रातियुनि में मलाइक उन ते दुरूद मोकिलींदा याने उन लाइ रहमत जी दुआ घुरंदा आहिनि ऐं शबे क़द्र में जिब्राईल अलैहिस्सलाम उन सां मुसाफ़हो कंदा याने हथ मिलाईंदा आहिनि ऐं जंहिंसां जिब्राईल अलैहिस्सलाम हथ मिलाइनि उन जूं अखियूं लुड़कनि सां भरिजी वेंदियूं आहिनि ऐं उन जी दिलि नर्म थी वेंदी आहे। जमउल जवामिअ 217/7 हदीस 22/35। इस्लाम में पाड़ेसिरुनि खे सभ खां पहिरियां इफ़्तार कराइण वारा। रब जी रिज़ा ख़ातिर इस्लाम में सभ खां पहिरियां पंहिंजे पाड़ेसिरुनि खे इफ़्तार में खाधो खाराइण वारा हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा आहिनि। पाण ई सभ खां पहिरियां रस्ते ते दस्तरख़्वान विछायो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अफ्रीका जा धाड़ेल ऐं एहतराम रमज़ान। उत्तर अफ्रीका जे सहराई इलाक़नि में वाक़ हिकु तारीख़ी ख़ितो जंहिंखे बलादे हिकार चयो वेंदो आहे, उते 8वीं सदी हिजरीअ में बरबर क़बीला रहंदा हुआ। उहे पंहिंजे सहराई ज़िंदगीअ जे लिहाज़ खां सख़्तु मिज़ाज पर कॾहिं कॾहिं महिमान नवाज़ बि हुआ। ही क़ाफ़िला गुज़रण वारनि रस्तनि ते कब्ज़ो करे उन्हनि खां सलामती सां गुज़रण जे एवज़ टैक्स वसूल कंदा हुआ। क़ुर्बान वञो रमज़ान करीम जे बरकतुनि तां, जो रमज़ानुल मुबारक में हू न क़ाफ़िलनि खे नुक़सानु पहुचाईंदा हुआ ऐं न ई का रुकावट विझंदा हुआ, बल्कि जेकॾहिं रस्ते में को चोर सामान चोरी करे वठंदो हो त उनखे बि वञणु ॾींदा हुआ। सुबहान अल्लाह, रमज़ान करीम जे बरकतुनि जो छा शान आहे। अल्लाह पाक जी नाफ़रमानीअ खां त हमेशा ई बचणु घुरिजे, पर जेकॾहिं को गुनहगार शख़्स कंहिं बाबरकत वक़्त या बाबरकत मक़ाम जी निस्बत जे करे गुनाहनि खां रुकिजी वञे त इहो अदब ऐं एतिराम कॾहिं कॾहिं हमेशा लाइ अल्लाह पाक जी नाफ़रमानी खां बचाइण जो सबबु बणिजी वेंदो आहे। जीअं त हिकु नेकी गुनाहनि जी आदत छॾाए विधी। सिलसिले आलिया क़ादरिया रज़विया अत्तारिया जे 12हें पीरो मुर्शिद हज़रत सैयदना शेख अबू बकर शिबली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां हिकु क़ाफ़िले सां गॾु शाम जे मुल्क ॾांहुं वञी रहियो हुयुसि। रस्ते में धाड़ेलनि जे हिकु टोले असांखे लुटे वरितो ऐं सॼो माल मता पंहिंजे सरदार जे अॻियां गॾु करे रखियाऊं। सामान मां हिकु खंड ऐं बादामनि जी थेली निकिती। सभिनी धाड़ेलनि उन मां खाइणु शुरू कयो, पर उन्हनि जे सरदार इन मां कुझु बि न खाधो। मूं पुछियो, सभई खाई रहिया आहिनि पर तव्हां छो नथा खाओ? हुन चयो, मां रोज़े सां आहियां। मूं हैरत मां चयो, तव्हां धाड़ो हणो था ऐं रोज़ो बि रखो था? सरदार चयो, अल्लाह पाक सां सुलह लाइ बेतका वाट बाक़ी रखणु घुरिजे। हज़रत सैयदना शेख शिबली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, कुझु अरसे खां पोइ मूं उन ई धाड़ेलनि जे सरदार खे एहराम जी हालत में खाना काबा जे तवाफ़ में मसरूफ़ ॾिठो। संदसि चहिरे ते इबादत जो नूर हो ऐं मुजाहिदात खेसि कमज़ोर करे छॾियो हो। मूं हैरान थी खाइन्स पुछियो, छा तूं उहो ई शख़्स न आहीं? हुन चयो, जी हा, मां उहो ई आहियां ऐं ॿुधो, उन ई रोज़े अल्लाह पाक सां मुंहिंजी सुलह कराए छॾी आहे। जब आई जोश पे मेरे करीम की रहमत, गिरा जो आँख से आंसू, दुर्रे यगाना हुआ। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद।
रमज़ान सेल सेल सेल। ए आशिक़ाने रमज़ानुल मुबारक जे आमद ते इस्लामी मुल्कनि में ज़िंदगी जा मामूलात तब्दील थी वेंदा आहिनि। आफ़ीसुनि ऐं कारोबारी वक़्तनि में नुमाया तब्दीलियूं नज़र ईंदियूं आहिनि। मुलाज़िमनि जी ड्यूटी जा कलाक घटि कया वेंदा आहिनि त जीअं हू सवलाईअ सां रोज़ा रखी सघनि ऐं राति जूं इबादतूं वग़ैरह बि करे सघनि। मामूलात मूजिबि दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि बल्कि ग़ैर मुस्लिम अक्सरियत वारनि मुल्कनि में बि रमज़ान करीम जी आमद ते मुख़्तलिफ़ दुकाननि, बाज़ारुनि ऐं शॉपिंग मॉल्स वग़ैरह ते रमज़ान सेल लॻंदी आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते उहे शयूं जिन जो तालुक़ु सहरी ऐं इफ़्तारीअ सां हूंदो आहे, चाहे उहे खाइण जूं हुजनि या ॿियूं इस्तेमाल जूं, उन्हनि ते चङी भली रिआयत ॾिनी वेंदी आहे। कुझु शयुनि जी ख़रीदारीअ ते हिक सां गॾु हिकु मुफ़्त बाय वन गेट वन फ्री जी ऑफर सां आशिक़ाने रमज़ान फ़ाइदो वठंदा ऐं रमज़ान करीम जी नेमतुनि सां फैज़याब थींदा आहिनि। अफ़सोस, सद अफ़सोस, इन जे उबतड़ कुझु मुल्क अहिड़ा बि आहिनि जिते मुसलमाननि जी वॾी तादाद हुजण जे बावजूदु रमज़ान जे हिन बहारुनि भरे मौसम में आशिक़ाने रमज़ान लाइ रिआयत परे जी ॻाल्हि आम ॾींहनि वारियूं क़ीमतूं बि बरक़रार न रहंदियूं आहिनि, बल्कि उहे शयूं जिन जो तालुक़ु ख़ासि सहरी ऐं इफ़्तारीअ सां हूंदो आहे, उन्हनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻंदा आहिनि। ग़रीब त ग़रीब विचोले तबिक़े जे माण्हुनि लाइ बि मेवा ख़रीद करणु मुश्किल थी वेंदो आहे। सिर्फ़ु इहो ई न, पर उहे शयूं जेको सॼे साल न विकामंदियूं आहिनि, उहे बि हिन मुक़दस महीने में विकिरो कयूं वेंदियूं आहिनि, छो त खाइण वारनि ऐं फास्ट फूड जे ख़ूब कसरत हूंदी आहे। ख़ुशनसीबी असां उहो सम्झूं त रमज़ान जो महीनो मालो दौलत गॾु करण जो न, पर नेकियूं गॾु करण जो महीनो आहे। अमीर अहले सुन्नत दामद बरकातुहुल आलिया जूं रमज़ानुल मुबारक जे हवाले सां कुझु नसीहतूं ॿुधंदा। जन्नत जे 3 अखरनि जी निस्बत सां अमीर अहले सुन्नत जा 3 इरशाद। नंबर 1, रमज़ान में नोट कमाइण बदिरां नेकियूं कमाइण ते तवजो ॾियो। नंबर 2, मुसलमाननि खे सस्तो माल विकिणी करे रमज़ान शरीफ़ में नेकियूं कमायो, जो रमज़ानुल मुबारक माल न बल्कि नेकियूं कमाइण जो महीनो आहे। नंबर 3, रमज़ान मुबारक नेकियूं करण वारनि ऐं जन्नत में वञण वारनि जो सीज़न आहे। क़द्र कर भाई माह रमज़ान की, कर इबादत खुदा रहमान की, रहमत हक़ का तुझ पे हो साया, वाह क्या बात माह रमज़ान की। मदनी इल्तिजा। काश उहे हुकूमती इदारा जेके खाइण पीअण जे शयुनि जी क़ीमतुनि ते मुक़ररु आहिनि, आम तौर ते सॼो साल ऐं ख़ासि तौर हिन महीने में शरीअत जे दायरे में रहंदे इन्हनि उसूलनि खे अहिड़ी तरह नाफ़िज़ कनि जो ग़रीबनि जो भलो थिए, बल्कि उन्हनि जे भले सां इंशा अल्लाहुल करीम तव्हांजो बि भलो थींदो ऐं उन्हनि जे दिलुनि मां निकिरंदड़ दुआऊं ईंदड़ बलाउनि ऐं आफ़तुनि खे परे करे जन्नत में पहुचाए सघनि थियूं। नेक बादशाह चवनि था सुल्तान अबू इसहाक़ पंहिंजे आसपास जे इलाक़नि जे वॾनि सुल्ताननि में शुमारु थींदो हो। हुन नेक दिल बादशाह जी हिकु आदत उहा हुई जो हू हर रोज़ असर जी नमाज़ लाइ जामे मस्जिद में ईंदो ऐं नमाज़ खां पोइ क़िबले वारी भित सां टेक लॻाए वेंदो हो ऐं कारी हज़रात उन जे साम्हूं काठ जी मथां कुर्सीअ ते वेही सूरतुल फतह ऐं सूरतुल मुल्क जी तिलावत कंदा हुआ। हिन पुरसुकून माहौल में संदन तिलावत जो आवाज़ दिलुनि खे नरम करे छॾींदो हो। लिंग कांडारजी वेंदा हुआ ऐं अखियुनि मां लुड़क वहण लॻंदा हुआ। पोइ बादशाह पंहिंजे घर मोटी वेंदो हो। रमज़ानुल मुबारक जे महीने में हू हर राति सादे बिस्तरे ते जो इस्तेमालु कंदो हो। इफ़्तार में सभ खां पहिरियां हू सरीद खाईंदो हो, जेको हिकु नंढड़ी प्याली में हूंदो हो, जंहिंमें दाल, गिह ऐं खंडु छिटकारियल हूंदी हुई। उहो बरकत लाइ पेश कयो वेंदो हो, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सरीद जे ॿियनि खाधनि ते फ़ज़ीलत बयानु फ़रमाई आहे, तंहिं करे उहो सभ खां पहिरियां पेश कयो वेंदो हो। उन खां पोइ ॿिया खाधा पेश कया वेंदा हुआ ऐं सॼे रमज़ान जे रातियुनि में इहो ई तरीक़ो अपनायो वेंदो हो। सरीद छाखे चइबो आहे? मुफ्ती शरीफ़ुल हक़ अमजदी रहमतुल्लाह अलैह लिखनि था,
सरीद या सुरीद गोश्त जे रस शोरबे में मानीअ जा भोर करे ठाहियो वेंदो आहे। हीउ खाधो निहायत लज़ीज़ हुअण सां गॾु खाइण में सवलो ऐं जल्द हज़म थींदड़ पिणु आहे। इन्हनि ख़ूबियुनि जे करे अरबनि खे हीउ सभिनी खाधनि खां वधीक पसंदि हो। हज़रत अल्लामा अली क़ारी रहमतुल्लाह अलैह लिखनि था, सभ खां पहिरियां सुरीद हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम तयारु कयो हो। अल मुस्ततरिफ़ में आहे त सभ खां पहिरियां मानियुनि जो चूरो करे उनखे शोरबे में पुसाइण वारा याने सुरीद बणाइण वारा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾाॾा साईं हज़रत हाशिम रहमतुल्लाहि अलैहि आहिनि। हदीस पाक में आहे, बरकत टिनि शयुनि में आहे, मुसलमाननि जे इज्तिमा सुरीद जी खाधे ऐं सहरी जे खाधे में। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सभ खां पसंदीदा खाधो। हदीस पाक जे सभ खां वधीक मुअतबर किताबुनि खे सिहा सित्ता चयो वेंदो आहे। इन्हनि मां हिकु किताब सुनने अबी दाऊद शरीफ़ बि आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमाइनि था, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सभ खां वधीक पसंदीदा खाधो मानीअ जो सुरीद ऐं हैस जो सुरीद हो। हदीस जी शरह मानीअ जो सुरीद ही आहे त शोरबे में मानीअ जा टुकर ॻारिया वञनि, एतिरे ताईं जो गोश्त जूं बूटियूं बि उन में हल थी वञनि। ही निहायत लज़ीज़ ऐं जल्द हज़म थींदो खाधो आहे। ख़ैस जे लग़वी माना आहे मिलियल शइ। इस्तिलाह में खजूर ऐं मखण जे मिलियल खाधे खे ख़ैस चयो वेंदो आहे। ही हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तमामु घणो पसंदि हो। हीउ बि निहायत लज़ीज़ हूंदो आहे। छुहारा ऐं खजूर हूअं बि ताक़तवर शयूं आहिनि। मखण सां मिली इन्हनि जी ख़ुश्की घटिजी वेंदी आहे, लज़त वधी वेंदी आहे ऐं नुक़सान बि ख़तमु थी वेंदो आहे। अमीर अहले सुन्नत जी तरग़ीब ऐं सुरीद ठाहिण जो तरीक़ो। अमीर अहले सुन्नत फरमाइनि था, आम तौर ते खाइण खां पोइ थांवनि में बचियल ॿोड़, देगिड़ीअ में लॻल खाधे जा ज़रा ऐं बचियल मानीअ जा टुकरा ज़ाया कया वेंदा आहिनि। हालांकि खाधे जा इहे ज़रा जेके खाई सघजनि उन्हनि खे उछलाइण इसराफ़ आहे, जेको सरासर हराम ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। तंहिं करे खाधे जा बचियल अज्ज़ा खे उछलाइण बदिरां उन्हनि जी सुरीद ठाही वञे। सुरीद ठाहिण जो तरीक़ो, जेको बि खाधो बचे याने ॿोड़, दाल, चांवर वग़ैरह, उन्हनि खे फ्रिज में महफ़ूज़ करियो। जॾहिं उहो बचियल खाधो वधीक मिक़दार में गॾु थी वञे त सभिनी खे गॾाए देगिड़ीअ में विझो, मथां मानीअ जा टुकरा विझी पुसायो। जेकॾहिं ॿोड़ घटि हुजे त थोरो पाणी मिलाए ज़ाइक़े मुताबिक़ लूणु मिर्च ऐं ज़ीरो बि विझे उनखे ढके छॾियो ऐं का वज़नी शइ मथां रखो, पोइ उनखे चङी तरह पचायो। जॾहिं तयारु थी वञे त थाल में कढी मथां खजूर जा टुकरा विझो। इनशा अल्लाह खाधो ज़ाया थियण खां बि बची वेंदो ऐं हिकु बहितरीनु ग़िज़ा बि तयारु थी वेंदी। जेकॾहिं को अहिड़ी तरह सुरीद न ठाहे सघे त घटि में घटि उहे टुकरा उछलाइण बदिरां कुकड़ियुनि, माकोड़ियुनि या ॿकरियुनि खे विझी छॾे त जीअं रिस्क ज़ाया न थिए। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। ए आशिक़ाने रसूल, हिते असां ज़िक्र कयो त गुज़िरियल सालनि में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में छा थींदो हो, इन जो कुझु बयानु हो। हाणे इनशा अल्लाह इन्हनि मुल्कनि जो ज़िक्र कंदासीं जिते मौजूदा वक़्त में करंट रमज़ान मुबारक जे अचण ते मामूलात ज़िंदगी ऐं इबादतुनि जी कैफ़ियतूं कीअं हूंदियूं आहिनि। सभ खां पहिरियां मदीने पाक खां शुरूआत करियूं था, छो त असांजी पहिरीं ऐं आख़िरी मंज़िल मदीनो ई आहे। हिकु, मदीने पाक में रमज़ान शरीफ़। मदीने पाक में त सॼो साल रहमत, बरकत ऐं रूहानियत वारो माहौल हूंदो आहे। हरमैन तय्यबैन में हज खां पोइ सभ खां वधीक रश रमज़ान मुबारक में हूंदी आहे। हदीस पाक में रमज़ान में उमिरि जी तरग़ीब मौजूदु आहे। दुनिया जे कुंड कुड़िछ मां आशिक़ाने रसूल रमज़ान गुज़ारण लाइ मके ऐं मदीने हाज़िर थींदा आहिनि। हिन महीने में हिते जूं ज़ाहिरी रौनक़ूं बि उरूज ते हूंदियूं आहिनि। मस्जिद नबवी ऐं मस्जिद हराम में हाज़िर थियण वारनि जो तादाद लखनि में हूंदो आहे। रमज़ान करीम जी आमद ते अरब शरीफ़ में ज़िंदगी जो निज़ाम मटिजी वेंदो आहे। इदारनि में 8 कलाक कमु कंदड़नि जी ड्यूटी में 2 कलाक घटाया वेंदा आहिनि। मदीने पाक जे फ़ज़ाउनि में हर वक़्तु ख़ुशबू ई ख़ुशबू ईंदी आहे, जंहिंमां आशिक़ाने रसूल लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। अलबत्ता रमज़ानुल करीम जे मुक़द्दस महीने में मस्जिद नबवी शरीफ़
जे चौधारी ख़ुशबू जो छिड़काव कयो वेंदो आहे। सॼे अरब शरीफ़ में जेलनि में क़ैदुनि जी सज़ा में घटिताई कई वेंदी आहे ऐं कुझु खे आज़ादु कयो वेंदो आहे। ॾींहं जो दुकान घटि खुलंदा आहिनि पर राति जो देरि ताईं खुलियल रहंदा आहिनि। बाज़ारुनि खे सजायो वेंदो आहे। रमज़ान जे अचण खां महीनो पहिरियां शयुनि जे क़ीमतुनि में 50 खां 60% घटिताई कई वेंदी आहे। सदक़े ऐं ख़ैरात जो रवाजु वधी वेंदो आहे। कई आशिक़ान रसूल इफ़्तारी करण जे लाइ रोज़ेदारनि खे मिनथूं करे पंहिंजे दस्तरख़्वान ते विहारींदा आहिनि त असां सां गॾिजी इफ़्तारी कयो। किथे किथे हिकु घर में जमा थी करे इबादत करण जो बेरवाजु आहे। इफ़्तार जे वक़्तु कई मक़ामनि ते मस्जिदुनि खां ॿाहिरि ख़ैमो लॻायो वेंदो आहे जंहिं ते इफ़्तार स्वाइम याने रोज़ेदार लाइ इफ़्तारी लिखियलु हूंदो आहे। नमाज़ मग़रिब खां पहिरियां उन ई मक़ाम ते क़तार में वेहारे इफ़्तार करायो वेंदो आहे। पोइ मस्जिद में नमाज़ लाइ वेंदा आहिनि। आशिक़ माह रिसालत इमाम अहल सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह लिखनि था, शोरे मह नो सन कर तुझ तक में दवा आया, साक़ी में तेरे सदक़े दे रमज़ान आया। अल्फाज मानी, शोर ऐलान, महनू नए महीने जो चंड, ज़ुआ आना डोड़ी डोड़ी अचण, साक़ी पीआरण वारो, में शराब इश्क़ रसूल। शरह कलाम रज़ा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रमज़ानुल करीम जे नए चंड जी आमद जी ख़बर ॿुधी मां डोड़ंदो डोड़ंदो अव्हां जे बेकस पनाह में हाज़िर थी वियो आहियां। मुंहिंजा करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करीम रब जो करीम महीनो रमज़ानुल करीम अची वियो आहे। मां अव्हां जे करीमाणा करम तां क़ुर्बान वञा। मूंखे पंहिंजे दीदार जो शरबत सां नवाज़े, पंहिंजी महबत ऐं इश्क़ जो शरबत पीआरियो। मुफ्ती फैज़ अहमद ओवैसी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, आला हज़रत रहमतुल्लाह अलैह इहे शेर तॾहिं चया जंहिं साल पाण रमज़ान शरीफ़ जो सॼो महीनो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में गुज़ारण जी तमन्ना खणी मदीने मुनवर हाज़िर थिया हुआ। उतां ई हज जी सआदत हासिल कयाऊं ऐं उन खां पोइ वापसि तशरीफ़ खणी आया। आशिक़ रमज़ान अमीर अहल सुन्नत लिखनि था, मुझको मदीने में रमज़ान काश मुयस्सर हो रहमान, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 2 इराक़ में रमज़ानुल मुबारक, मुर्शिद जे मुल्क गौसे पाक जे मुल्क इराक़ शरीफ़ में रमज़ानुल करीम जी आमद ते थींदड़ मुख़्तलिफ़ तब्दीलियुनि जे बारे हीअ ॼाण मिली त उते जा आशिक़ान रसूल हिक ॿिए खे रमज़ान मुबारक चई वाधायूं ॾींदा आहिनि। बाज़ारुनि घरनि ऐं मस्जिदुनि खे सजायो वेंदो आहे ऐं ख़ुशीअ जा कलमा लॻाया वेंदा आहिनि ऐं सजावट जो बि ख़ासि एहतमाम कयो वेंदो आहे। नमाज़ुनि जी तादाद में वाधारो थी वेंदो आहे ऐं कुझु मख़सूस हंधनि ते ख़त्म क़ुरान जी तरकीब हूंदी आहे। इनफ़रादी कोशिश ते तिलावत क़ुरान करीम करण वारनि जो अंग वधी वेंदो आहे ऐं केतिरा ई आशिक़ान क़ुरान ख़त्म क़ुरान जी सआदत हासिल कंदा आहिनि। इतिकाफ़ जो एहतमाम वॾनि शहरनि में घटि जॾहिं त ॻोठनि ऐं उत्तर इराक़ में वधीक कयो वेंदो आहे। शब क़द्र जे मौक़े ते मस्जिदुनि में महफ़िलूं सजायूं वेंदियूं आहिनि जिन में सॼी राति इबादत में गुज़ारण जो बंदोबस्तु हूंदो आहे। 21 रातियुनि में क़यामुल लैल याने राति जागी इबादत करण ऐं बाजमाअत नफ़लनि जो एहतमाम पिणु कयो वेंदो आहे। ॿारनि खे नेक कमनि जो आदी बणाइण लाइ मस्जिदुनि में मुख़्तसर कोर्सिस ऐं इफ़्तारी जो इंतज़ाम कयो वेंदो आहे त जीअं ॿार हिन पासे शौक़ सां अचनि, जॾहिं त घरनि में बि इन जी तरग़ीब ॾियारी वेंदी आहे। इराक़ शरीफ़ में इफ़्तारी जे खाधनि में लस्सी, खजूर ऐं दाल जे शोरबे जो ख़ासि एहतमाम हूंदो आहे। मौला तू बहरे रमज़ान मुझको बना दे नेक इंसान, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 3 इंडोनेशिया में रमज़ानुल मुबारक, आबादी जे लिहाज़ खां दुनिया जो सभ खां वॾो इस्लामी मुल्क इंडोनेशिया आहे। उते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि, कम्यूनिटीज़ ऐं मस्जिदुनि वग़ैरह जे तरफ़ां रस्तनि, रोड्स, बाज़ारुनि, मार्केट्स ऐं दफ़्तरनि, ऑफिसिस में रमज़ानुल करीम जी आमद ते मरहबा बिक रमज़ान याने ए रमज़ान करीम असां तोखे भली कार चऊं था।
बैनर्स ऐं बोर्ड वग़ैरह लगाए हिन मुबारक महीने जो इस्तक़बाल कयो वेंदो आहे। हिते जा आशिक़ान रसूल हिक ॿिए खे पंहिंजे इंडोनेशियन ॿोलीअ में मुबारकबाद ॾींदा आहिनि, जंहिंजो तर्जुमो ही आहे: अव्हां खे रोज़े जी इबादत मुबारक हुजे। रमज़ान खां पहिरियां मस्जिदुनि जी सफ़ाई ऐं सजावट कई वेंदी आहे। मस्जिदुनि में बैनर ऐं क़ुरानी आयतूं लॻाई वेंदियूं आहिनि, जॾहिं त घरनि में सादे पर ख़ूबसूरत सजावट कई वेंदी आहे। हूअं त इंडोनेशिया जी हर मस्जिद में रोज़ानो इफ़्तार जो सिलसिलो हूंदो आहे, पर सॼे रमज़ान मुबारक में इफ़्तार जो हिकु वॾो प्रोग्राम मुनअक़िद करण जो रवाज आहे, जंहिं लाइ बाक़ाइदे चंदो कयो वेंदो आहे। केतिरा ई आशिक़ान रसूल इफ़्तार जे वक़्तु घरनि खां खाधो मस्जिद लाइ मोकिलींदा आहिनि, छो त केतिरा ई माण्हू मस्जिद में ई इफ़्तारी कंदा आहिनि। रमज़ानुल करीम जे आख़िरी ॾहाके जी 21 रातियुनि में मुख़्तलिफ़ मस्जिदुनि में माण्हू राति जो हाज़िर थी 2 या 3 कलाक क़यामुल लैल राति जी इबादत कंदा आहिनि, जंहिंमें 4 या 8 रकाअतूं नमाज़ पढ़ी वेंदी आहे। केतिरियूं ई सुपर मार्केटूं रमज़ान डिस्काउंट्स ॾींदियूं आहिनि ऐं हुकूमत पारां कॾहिं कॾहिं सस्ता बाज़ार क़ाइमु कया वेंदा आहिनि, जिन में ज़रूरी शयुनि ते ख़ासि पैकेजिस मुतारिफ़ कराया वेंदा आहिनि। फ़ज़ाए मुनव्वर समा कैफ़ आवर, हर एक लम्हा रमज़ान का रौनक भरा है। इबादत में लज्जत, तिलावत में रिक़्क़त, जो है बख्त दीदार वो पा रहा है। नंबर 4, मराकश में रमज़ानुल मुबारक। मराकश मोरक्को जो ज़िक्र कजे त उते करोड़े मालिकुनि जे पेशवा, आशिक़नि जे इमाम ऐं सचे आशिक़ रसूल इमाम मालिक रहमतुल्लाहि अलैहि जे मुक़ल्लिदीन जो वॾो अंग आहे। रमज़ान करीम जी आमद अवाम में हिक ॿिए खे मुबारकबाद ॾियण जो रवाज आम आहे, बल्कि उते त जुमे जी मुबारकबाद ॾियण जी बि रिवायत आहे। उते पिणु रमज़ान जे अचण ते बाज़ारुनि, घिटियुनि ऐं घरनि खे सींगारियो वेंदो आहे। मराकश जे आशिक़ान रसूल जो क़ुरान करीम जी तिलावत बाबति ज़ौक़ शौक़ ॾिसण वटां हूंदो आहे। हर बार क़ुरान करीम पढ़ण जी कोशिश कंदो आहे। सॼो साल रमज़ान रोज़ानो मग़रिब जी नमाज़ खां पोइ माण्हू मस्जिदुनि में क़ुरान पाक जी तिलावत कंदा आहिनि। शब क़दर जे हवाले सां कुझु मस्जिदुनि में ख़ासि इंतज़ाम कयो वेंदो आहे, जॾहिं त कुझु हंधनि ते रोज़ानो जी बुनियाद ते बि शब बेदारी जो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। कमकार वारनि रोज़ेदारनि ऐं स्कूल वेंदड़ ॿारनि जे आसानीअ ख़ातिर सॼे मुल्क में वक़्त खे 1 कलाक पोइते कयो वेंदो आहे, त जीअं सहरीअ खां पोइ कुझु आराम करे उहे पंहिंजे रोज़ाने जे मामूलात ॾांहुं रवाना थी सघनि। इमाम मालिक रहमतुल्लाहि अलैहि जी फैज़ान सां माला माल मालिकी पैरोकारनि में इश्क़ रसूल जी ख़ूबी नुमायां आहे। अल्हम्दुलिल्लाह, मराकश में मीलाद जे महीने रबीउल अव्वल में जश्न विलादत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशीअ में मीलाद जो जुलूस कढियो वेंदो आहे। माण्हू इन खे बतियुनि जो जुलूस चवंदा आहिनि, छो त उन में वॾे अंग में शमआ मेणबतियूं ॿारियूं वेंदियूं आहिनि। हीउ मुबारक अंदाज़ गुज़िरियल तक़रीबन 400 सालनि खां मुसलसल हलंदो पियो अचे। मैं इश्क़ मोहम्मद में रोया करूँ काश, खुदा तुझसे ये बहर रमज़ान दुआ है। ये कुरान रमज़ान में नाजिल हुआ है, इसी में शब कदर भी अता है। नंबर 5, नाइजीरिया में रमज़ानुल मुबारक। नाइजीरिया अफ्रीका जो सभ खां वधीक आबादीअ वारो मुल्क आहे ऐं उते मुसलमाननि जो वॾो अंग आबाद आहे। हिते बि इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जे मुक़ल्लिदीन जी अक्सरियत आहे। महिरबान महीने रमज़ान जे आमद ते नाइजीरिया में कुझु तब्दीलियूं ॾिसण में ईंदियूं आहिनि। माण्हू रोज़ो रखी सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी वारा कम कंदा आहिनि। आम ॾींहंनि में बि निमाज़ुनि जो अंग काफ़ी हूंदो आहे, जॾहिं त रमज़ानुल करीम में इन में वधीक वाधारो थी वेंदो आहे। असर जी नमाज़ खां पोइ मार्केटूं बंदि थी वेंदियूं आहिनि ऐं मालदार माण्हू कई मक़ामनि ते इफ़्तारी कराईंदा आहिनि। इशा ऐं तरावीह जी नमाज़ पढ़ण खां पोइ माण्हू आराम कंदा आहिनि, जंहिंखां पोइ राति जो 1 वॻे उथी नफ़िल पढ़ंदा आहिनि। राति जो 1 वॻे अहिड़ी त रौनक लॻंदी आहे जो ॾिसण वारे खे ईअं महसूसु थींदो आहे ॼणु ही ॾींहं जो वक़्तु आहे। रमज़ानुल करीम जे आख़िरी 10 ॾींहंनि में 1 ख़त्म क़ुरान पाक, जॾहिं त कुझु मस्जिदुनि में 3 ख़त्म क़ुरान बि कया वेंदा आहिनि। इफ़्तारीअ में संदन हिकु ख़ासि क़िस्म जो गर्मा गर्म शरबत हूंदो आहे, जंहिंसां गॾु हू खजूर खाईंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, नाइजीरिया में गुज़िरियल तक़रीबन
3 सालनि खां आशिक़ान रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी जे मातहत एतिकाफ़ करण जो सिलसिलो आहे। हिक मस्जिद में 60 खां 70 ताईं माण्हू मोतकिफ़ थी वेंदा आहिनि। दावत इस्लामी मक़बूल जहाँ भर में हो, सदका तुझे ए रब्बे गफ़ार मदीने का। 6-7 टोगो ऐं बेनिन में रमज़ानुल मुबारक। अफ्रीका जे मुल्क टोगो जो मामूल नाइजेरिया सां काफ़ी मिलंदड़ जुलंदड़ आहे। अलबत् उते रमज़ानुल करीम जी आख़िरी समूरे रातुनि में राति जो 1 वॻे खां सहरीअ ताईं इबादत करण जो मामूल हूंदो आहे, जॾहिं त अफ्रीका जे हिक ॿिए मुल्क बेनिन जी रमज़ान वारनि मामूलात में हिकु नुमाया तब्दीली हीअ आहे त उते जा आशिक़ान रसूल रोज़ानो ज़ुहर जी नमाज़ खां वठी असर ताईं क़ुरान करीम जी तिलावत कंदा आहिनि ऐं असर खां मग़रिब ताईं तफ़सीर क़ुरान जो हल्क़ो लॻाईंदा आहिनि, जंहिंखां पोइ इज्तिमाई तौर ते इफ़्तारीअ जो एहतमाम कयो वेंदो आहे। 8 कुवैत में रमज़ानुल मुबारक। मालूमात मूजिबि कुवैत में रमज़ान शरीफ़ जी आमद ते मस्जिदुनि खे सींगारियो वेंदो आहे। नमाज़ुनि जो तादादु अॻे खां वधी वेंदो आहे। पाड़ेसुरनि ऐं मिटनि माइटनि लाइ इफ़्तारी मोकिलण जो बि ख़ासि एहतमाम कयो वेंदो आहे। इन सां गॾोगॾु रमज़ानुल करीम में ज़रूरी शयुनि ते रिआयत पिणु ॾिनी वेंदी आहे। सदको ऐं ख़ैरात गॾु कई वेंदी आहे ऐं ईद जी नमाज़ लाइ बि भरपूर एहतमाम कयो वेंदो आहे। 9 नॉर्वे में रमज़ानुल मुबारक। गिलास्को स्कॉटलैंड जे हवाले सां हीअ मालूमात मिली आहे त रमज़ानुल मुबारक जो अदब ऐं एहतराम कंहिं हद ताईं गैर मुस्लिम बि कंदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि वटि को मुसलमान कमु कंदो आहे त खेनि इहा ख़बर हूंदी आहे त हीअ इन्हनि जो फास्टिंग मंथ याने रोज़ो रखण जो महीनो आहे। इन ई अहसास जे करे केतिरनि ई दफ़्तरनि में मुसलमान मुलाज़िमनि लाइ नमाज़ पढ़ण जे जाइ ऐं इफ़्तारीअ जो मुनासिब इंतज़ाम कयो वेंदो आहे त जीअं आशिक़ान रमज़ान आसानीअ सां पंहिंजा दीनी फ़राइज़ अदा करे सघनि। रमज़ानुल मुबारक जी आमद खां अॻु कुझु आशिक़ान रमज़ान हिक ॿिए खे खजूरनि जो तोहफ़ो पेश कंदा आहिनि ऐं संदन इहा ख़्वाहिश हूंदी आहे त उन्हनि जी ॾिनल खजूरनि सां ई रोज़ो इफ़्तार कयो वञे। दावत इस्लामी समेत केतिरनि ई आशिक़ान रसूल जे मरकज़नि मदरसनि ऐं मस्जिदुनि में मुकमल क़ुरान करीम जी तिलावत ऐं दर्स क़ुरान करीम जो एहतमाम कयो वेंदो आहे। कुझु इलाइक़नि में जिते मस्जिदूं वेझो न हूंदियूं आहिनि उते मुसलमान पंहिंजनि घरनि या क़रीबी मरकज़नि में तरावीह इफ़्तारीअ जो बंदोबस्तु कंदा आहिनि। मुसलमाननि जो पाण में प्यार ऐं महबत भरियो वर्ताव खे ॾिसी कॾहिं कॾहिं गैर मुस्लिमनि जे इस्लाम क़बूल करण जा वाक़िआ बि साम्हूं ईंदा आहिनि। कुझु गैर मुस्लिमनि जे स्टोरनि में बि रमज़ानुल मुबारक जे मौक़े ते बाक़ाइदा रमज़ान काउंटर क़ाइमु कया वेंदा आहिनि जिते सहरी ऐं इफ़्तारी जूं ज़रूरी शयूं रखियूं वेंदियूं आहिनि ऐं इन्हनि ते ख़ासि रिआयत बि ॾिनी वेंदी आहे, यानी क़ीमतूं घटि कयूं वेंदियूं आहिनि। झूमो झूमो फिर आ गया रमज़ान, वाह क्या बात माह रमज़ान की, आया अब आ गया माह यज़दां, वाह क्या बात माह रमज़ान की। 10 नेपाल में रमज़ानुल मुबारक। नेपाल में रमज़ान जी आमद ते सरकारी सतह ते को ख़ासि एहतमाम नाहे हूंदो। अलबत् लॻभॻि हर सूबे ज़िले शहर ऐं ॻोठ में मस्जिदुनि में ऐं मदरसनि में जे ज़रियनि हिकु मुबारक महीने जी आमद जा ऐलान कया वेंदा आहिनि। नेकियुनि जी तरफ़ रग़बत ऐं गुनाहनि खां नफ़रत जेका रमज़ानुल करीम जो ख़ासि तोहफ़ो आहे, इन करे हिन महीने जी आमद ते ॾोहनि ऐं गुनाहनि में वाज़िह घटिताई अची वेंदी आहे। इन सां गॾोगॾु अख़लाक़ी हवाले सां बि माण्हुनि में हिकु मुस्बत तब्दीली नज़र ईंदी आहे। जेकॾहिं ईअं चयो वञे त ग़लति न थींदो त रमज़ानुल करीम जहिड़ो पाण में अदब ऐं एहतराम कंहिं बि ॿिए महीने में ॾिसण लाइ नाहे मिलंदो। नमाज़ुनि जो हिकु वॾो अंग मस्जिदुनि जो रुख़ कंदो आहे। रमज़ानुल करीम में ज़कात ऐं फ़ित्रे जी अदायगी ऐं ग़रीबनि में राशन विरहाइण जो रुझान बि आम हूंदो आहे। इफ़्तारी लाइ दस्तरख़्वान बि जो एहतमाम बि हूंदो आहे। बहरे रमज़ान मेरे खुदा मुझको आशिक़ मुस्तफ़ा बना मुझको, दे दे इश्क़ नबी का सरमाया, वाह क्या बात माह रमज़ान की। 11 अमरीका में रमज़ानुल मुबारक। मुबलिग़ दावत इस्लामी ज़रिए अमरीका जे हवाले सां रमज़ानुल करीम जे बारे में जेका मालूमात मिली आहे उहा हीअ आहे त
सॼी दुनिया वांगुरु USA में बि रमज़ान मुबारक जी आमद थींदे ई मुस्लिम कम्यूनिटी में तक़रीबन हर उमिरि जा माण्हू ख़ुशीअ जो इज़हार करण सां गॾोगॾु हिक ॿिए खे मुबारकबाद ॾींदा आहिनि। घरनि ऐं मस्जिदुनि में ख़ूबसूरत अंदाज़ में रमज़ान मुबारक जा बैनर लॻाया वेंदा आहिनि ऐं सजावट कई वेंदी आहे। ॿियनि महीननि ऐं ॾींहंनि जो भेट में रमज़ानुल करीम दौरान मस्जिदुनि ऐं इस्लामिक सेंटरनि में बाजमात नमाज़ पढ़ण वारनि जो तादाद वधी वेंदो आहे। उते अक्सर मस्जिदुनि ऐं इस्लामिक सेंटरनि में औरतुनि लाइ अलॻि सां पर्दे जो एतमाम सां नमाज़ ऐं क़ुरान करीम जे क्लासनि वग़ैरह लाइ जॻह हूंदी आहे। केतिरनि ई मस्जिदुनि ऐं इस्लामिक सेंटरनि में रोज़ानो इफ़्तार जो एतमाम हूंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह, अहिड़नि हंधनि ते असर खां वठी तरावीह जी पुॼाणी ताईं वॾी रौनक लॻी पई हूंदी आहे। घरनि में दोस्तनि ऐं मिटनि माइटनि खे मदऊ करे याने दावत ॾेई इफ़्तारीअ जो एतमाम कयो वेंदो आहे। मुस्लिम कम्यूनिटी पारां हिक ॿिए खे मुबारकबाद ॾियणु ऐं हिक ॿिए खे दावतूं ॾेई सहरी ऐं इफ़्तारी करण जो एतमाम त हूंदो ई आहे, पर ग़ैर मुस्लिम बे मुस्लिम कम्यूनिटी खे मुबारकबाद ॾींदा आहिनि। शब क़दर ऐं ख़त्म क़ुरान ते इंतिहाई रूहानी ऐं दिलि खे तड़पाईंदड़ मंज़र हूंदा आहिनि। भाइयों बहनों करो सब नेकियों पर नेकियां, पड़ गए दोज़ख पे ताले क़ैद में शैतान है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम।